आगाह क्यों खे कंबरमा वगण रोड ते हथियारबंदन जी फायरिंग में अगूणो काउंसलर सिकंदर मोकाई गोपांग मरिजी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। कंबरमा वगण रोड ते हथियारबंदन जी फायरिंग में अगूणो काउंसलर सिकंदर मोकाई गोपांग मरिजी वियो आहे। मक़तूल जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। अवांखे कंबरमा अपडेट कंदा हलूं। वगण रोड ते हथियारबंदन जी फायरिंग में अगूणो काउंसलर सिकंदर मोकाई गोपांग मरिजी वियो आहे, जॾहिं त मक़तूल जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले से राब्तो किया कंबर में हाकिम खास केली सां। जी हाकिम अपडेट कजो, केड़ा तफसील आहिनि? जी कंबर वगण रोड ते हथियारबंदन जी फायरिंग में अगूणो काउंसलर आहे सिकंदर मोकाई गोपांग जेको आहे त उहो क़त्ल थी वियो आहे ऐं हथियारबंद जेके आहिनि त उहे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। ॿुधायो पियो वञे त कंबर शहर जे बागेंद्र महले जो रवासी अगूणे काउंसलर सिकंदर मोकाई गोपांग जेको आहे त उहो सुबुह सां वॉक करण जे लाइ वगण रोड ते वॉक करे रहियो हुयो त नादरा ऑफिस को पंहिंजे ई बिरादरीअ जे माण्हुनि ॿुधाए थो वञे त पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि जेको आहे त उहे गोलियूं हणी हुनखे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला मिलण ते ई सवे गोपांग बिरादरीअ जा माण्हू ऐं शहरी ऐं जेके आहे पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची लाश जेको आहे त पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल कंबर पोस्टमार्टम लाइ खणी आंदो वियो आहे ऐं उते पोस्टमार्टम बाद जेकी ज़रूरी कार्रवाइनि खां बाद जेको लाश जेको आहे त उहो वारसनि हवाले कयो आहे। लाश जेको आहे उहो घर में पहुचण ते जेको आहे त कोरा मची आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे त वाक़े जी का FIR दाख़िल न थी सघी आहे, न वरी उन वाक़े जो को कारण मालूम थी सघियो आहे। जी ठीक है हाकिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।